अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी ही मिक्स भाॼी जी रेसिपी। तरियल भाॼी ही मूं वटि आहिनि तक़रीबन अधु किलो वाङण आहिनि कटियल। आज हम 3 सब्जियां मिक्स बना रहे, आलू, टमाटर और बैंगन। बैंगन जैसे भी हों, पत्ते वाले आते हैं, लंबे वाले और गोल वाले भी आते हैं, तो कोई से भी बैंगन ले लें। ये मेरे पास आधा किलो बैंगन है, उसको बारीक काट लें। ठीक है। ये अधु किलो वाङण आहिनि, चाहे गोल मिलनि तव्हांखे या सन्हा जेके ड्रिघा वाङण हूंदा आहिनि उन्हनि खे ईअं सन्हो सन्हो कटियो। हीअ अधु किलो वाङण आहिनि। ही 2 पटाटा आहिनि जिनखे मूं पटाटनि जा 4 टुकड़ा करे पोइ ही सन्हो करे कटियो आहे। 2 आलू काट लिए हैं, 2 टमाटर हैं। ठीक है। और इस तरफ मैंने ये फ्राइंग पैन में ऑयल गर्म किया है, तो अभी ये हम इसको मिक्स करके सब्जी को फ्राई करेंगे। बच्चे बहुत शौक़ से खाते हैं, ॿारनि खे वणे थी इलाही, ऐं तव्हां ट्राई कजो ज़रूरु। ॿार पसंदि कंदा आहिनि इनखे। सभिनी खां पहिरियों असां हिन में विझंदासीं वाङण, सबसे पहले टमाटर। सभिनी खां पहिरियों टमाटर विधासीं। टमाटर डाल के फैला लें। उसके ऊपर डाल दें आलू, तो पटाटा ॻरण में थोड़ा टाइम वठंदा आहिनि। ठीक है। इनमें पटाटा विझंदासीं, उन्हनि खे फैलाए छॾियो। आलू डाल के उसको फैला लें और सबसे आखिर में डालेंगे बैंगन। ठीक है। और आखिर में विधासीं वाङण। वाङणनि खे भी हिन जे मथां फैलाए था छॾियूं। ऐं बाहि मां हिन जी थोड़ी वधायां थी, थोड़ी सी आग तेज़ कर देती हूँ ताकि अच्छी तरह से गर्म हो जाए, फिर हल्की आंच पे इसको पकाएंगे। हाणे विझंदासीं हिन जे मथां लूण, नमक हस्बे ज़रूरत, हस्बे ज़ायका। इसके ऊपर में तकरीबन 1 फुल टीस्पून मैंने समझ लें कि नमक डाल दिया है। इसको मिक्स करने की भी ज़रूरत नहीं है, क्योंकि ये जैसे जैसे गर्म होगा तो ये खुद ही नमक जो है इसमें घुल जाएगा। ठीक है। हाणे 2 मिनट हिनखे तेज़ बाहि ते मां ढक थी ॾियां, त जीअं ही चङी तरह सां सॼो भाॼी जेका गरम थी वञे, उन खां पोइ हुनखे हल्की बिल्कुल बाहि करे ऐं असां पचाईंदासीं। अभी इसको मैं ढक देती हूँ, ज़रा सा तेज़ गर्म हो जाए तो उसके बाद आँच हल्की कर दूँगी मैं। ठीक है। हिनखे 6-7 मिनट थी गए हैं, 6-7 मिनट हो चुके हैं इसको पकते हुए। आप देख रहे हैं कि नमक जो है वो सारा घुल चुका है। अब हम इसको मिक्स कर देते हैं। हिनखे असां चङी तरह मिलायूं था ऐं हिनखे असां ढके एसि ताईं पचाईंदासीं जेसि ताईं असांजा ही पटाटा चङी तरह सां ॻरी वञनि। तब तक इसको हमें पकाना है जब तक आलू गल जाएं, क्योंकि जब तक आलू गलेंगे टमाटर और बैंगन जो है वो ऑलरेडी गल चुके होंगे। तंहिंजे करे असां हिनखे इहो सिर्फ़ु इंतज़ारु कंदासीं त जेसि ताईं असांजा पटाटा जेके आहिनि चङी तरह सां ॻरी वञनि। अच्छा, आग जो है वो दम वाली आग से थोड़ी सी ज़्यादा रखनी है। दम वारी बाहि न ॾियणी, दम वारी बाहि खां थोड़ी बाहि वधाए रखंदासीं। हिनखे उथलाए ॾिसूं था, विच विच में उथलाइण ज़रूरी है, बीच बीच में इसको पलटना चाहिए। अगर छोड़ देंगे तो ये बिल्कुल जल जाएगा, नीचे से लग जाएगा। आलू चेक करते हैं, पटाटा ॾिसो, अञा आवाज़ तो अचे, ये आवाज़ न अचे। ठीक है। अञा न ॻरिया आहिनि, अञा असां हिननि खे वरी इन हल्की बाहि ते छॾे था ॾियूं। ॿार ॾाढे शौक़ सां खाईंदा आहिनि। मूंखे उमेद आहे तव्हांखे ज़रूरु हीअ रेसिपी वणंदी, ट्राई कजो। हिनखे चेक कयूं था, पहिरीं त हिनखे उथलाईंदासीं त जीअं ही सड़े न, अच्छी तरह से इसको मिक्स करेंगे ताकि नीचे से जले नहीं। अच्छा, इसमें पकाने में ये बैंगन के जो कतले हैं, टुकड़े हैं, वो टूट जाएंगे, वो कोई मसला नहीं है, ये टूटेंगे लाजमी। और उसके साथ ये टमाटर तो ज़ाहिरी बात है घुल जाएंगे। ठीक है। वाङण जेके आहिनि उहे ज़रूरु ॻरी वेंदा आहिनि, टुकड़ा टुकड़ा थी वेंदा आहिनि, ऐं टमाटर त लाज़मी ॻरंदो हिन में। हाणे हिनखे सभिनी खां पहिरीं चेक कयूं था पटाटा। ये पटाटा असांजा बिल्कुल ॻरी विया आहिनि। आलू जो है गल चुके हैं। अब हम इसमें मसाला मिक्स करेंगे। बाहि मैं थोड़ी तेज़ किया थी, आंच इसकी मैं बढ़ा देती हूँ ताकि जब हम मसाला डालें तो अच्छी तरह से फ्राई हो जाए। मसाला क्या है, ये 1 टीस्पून लाल मिर्च पिसी हुई और 1.5 टीस्पून धनिया पिसा हुआ। ठीक है। हिकिड़ो नंढो चमचो चांहि वारो ये ॻाढ़ा मिर्च आहिनि पीठल, ऐं 1.5 चमचो नंढो
ही सुका धाणा आहिनि, इहो विझी ऐं चङी तरह हिनखे मिक्स कंदासीं। हिकिड़े मिंट जे लाइ हिनखे असां चङी तरह पचाईंदासीं त जीअं मसालो हिनजो फ्राई थी वञे। हीअ मज़ेदार भाॼी तयारु आहे। मूंखे उमेद आहे तव्हांखे वणी हूंदी। अगरि इहा रेसिपी तव्हांखे पसंदि आई हुजे त कमेंट कयो, वीडियो लाइक कयो, शेयर कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, जीअं मुस्तक़बिल में बि मां जेको कुझु सेखारियां पंहिंजा तजुर्बा तव्हां सां शेयर कयां त उहे तव्हां ॾिसी सघो। ज़रूरु ट्राई कजो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं खाधो हमेशह प्यार सां पकायो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वारी।